मुझे सभी दोस्तन के ये अपील है तो तमाम असांजे इज्जत ते वकार ते वार जो है जेकर असी सब मुतहती उनके जवाब न ॾींदासीं त तमाम असांजो इज्जत असांजो वजूद जो आहे वो कॾहिं जो आहे खतरे में हली ऐं बस कॾहिं कॾहिं जंगियूं हेलो कॾहिं कॾहिं जंगियूं माण्हू पंहिंजे वजूद खे बचाइण ख़ातिर बि लड़ंदो आहे तंज़ीम जेकर फिरन जो उस्ताद आहियां मां हिकु हालीअ जो पुटु आहियां मां सेक्रेटरी सां मिलां थो जेके बि सां गॾु हलिया आहिनि मां मिनिस्टर सां मिलां थो मां जंहिं अंदाज़ में जंहिं ताक़त सां जंहिं जज़्बे सां हुन सां ॻाल्हायो आहे त असांखे उहा तव्हां उस्ताद जी ताक़त आहे मुंहिंजी ज़ाती ताक़त आहे पेटल तंज़ीम न कयो आहे पेटल तंज़ीम 5 खां किथे 5 साल किथे 8 साल किथे 10 सालनि खां प्रमोशन कोन आया उहे तव्हांजे हिन 3 सालनि जे अंदरि उहो ज़िलो रहियल आहे जेके 100 200 300 जेका एसएस पीएससी में एसएस जी प्रमोशन थिया हुआ छा इहो पेटल तंज़ीम में कमु न हो छा इहो पेटल तंज़ीम में कमु वेठो पीर साहब वॾे फ़ख्र सां ॿुधाए थो त साईं मां 7 माण्हुनि जी लिस्ट खणी थो वञा प्रमोशन अॼु मां हेतिरी खणी थो वञा त बाबा इहो पेटल तंज़ीम जी ताक़त हुई तव्हांजी ताक़त हुई 3 साल जेको आहे साॻा उहिदेदार हुआसीं सभु शइ छो न पियो थिए बहरहाल दोस्तो तव्हां सां इहो वचन जन बि दोस्तनि सवाल उथारिया आहिनि ख़ुदा कंदो इहे दोस्त घणे खां घणा उस्ताद वठी मां 100% थो चवां पर जेकॾहिं तव्हां 50% बि सिंध जा उस्ताद कराची पहुची जो प्रेस थिए त तव्हांजो हिकिड़ो मुतालो टोटल जा मुतालो वठी करे बाक़ी उन्हनि हिकिड़े कंहिं दोस्त मिसाल न हुजे उन मिसाल वांगुरु त हिकिड़े बादशाह चयो त बाबा मुंहिंजी जेका हीअ अवाम आहे त उहो मुंहिंजो हुकुम मने बि थी नथी मने मूंखे कीअं ख़बर पए मदीने जो सिलसिलो मिसाल हिकिड़ो खूह खणाए ऐलान करे छॾे त बाबा राति जो हर घर जो माण्हू हिकु गिलास खीर जो भरे हिन खूह में हली वञे ऐलान थी वियो खूह खोलिजी वियो राति जी मुझे सॼो मुल्क खीर विझो मां गिलास पाणी छा कयो मां पाणी गिलास भरे खूह मारे टे ॾींहं सोचियो सुबुह जो त खीर जो चुको न हो सॼो खूह पाणी न भरे जेकॾहिं इहो इरादो आहे त पीर साहिब नो छॾे फेरो ॿ टे कोच भरे ईंदो बाक़ी नवाज़ शाह वारी ॿ टे माण्हू घटि था थियनि साईं हाजी साहिबु ईंदो वरी जेका मीरपुर वारा बाक़ी था वञो त पोइ इहा पाणी वारे खूह वारी जेका पोज़ीशन पाण सां थी अहिड़ी न थियणु खपे तो दोस्तो माज़रत सां ऐं तव्हांजो घणो टाइम वठी वियो आहे जेकॾहिं का कमी कोताही हुजे त तव्हां मुंहिंजा भाइर आहियो भली उहिदे में ऐं तव्हां वॾो हुजनि पर मुंहिंजा सिराया साईं आहे ऐं उन लाइ तव्हां खां माज़रत थो कयां ऐं हींअर मानी तयारु पर मानी अॻे खाइणी कान्हे का हीअ शइ ॿुधी छॾियो हितां सभु अॻ में मां निकिरां थो हीअ स्टेज जा दोस्त निकिरनि था तव्हां असांजे गॾु हूंदो कॾहिं हिकिड़ी दफ़ा असां लाइन करे हिकिड़ो एहतिजाज ॿाहिरि रिकॉर्ड कराए पोइ मोटी मानी तव्हां